इस्लाम कोट वेझो ॻोठ वरवाई लंजा में पाकिस्तान फिशर फोक फोरम पारां थर में ज़मीन माहौलियात ऐं पाणी बाबति कन्वेंशन कोठायो वियो। ॻोठ वरवाई लंजो खारियो गुलाम शाह ऐं थरकोल ब्लॉक 2 जे ॻोठ थारियो हारेपोटो समेत ॻोड़ाणे डैम जे मुतासिरनि शिरकत कई। उन मौक़े ते फिशर फोक जे चेयरमैन मोहम्मद अली शाह, असलम मल्हा ऐं ॿियनि चयो थरकोल जी आड़ में हितां जे असुल सकाफ़त तहज़ीब खे ख़तमु कयो पियो वञे। हुननि चयो ब्लॉक 1 ऐं ब्लॉक 2 ते कमु कंदड़ कंपनियूं मक़ामी रहवासियुनि सां वॾियूं वेसाघातियूं करे रहियूं आहिनि, जंहिंखे बर्दाश्त न कयो वेंदो। थर कोयलो जेको आहे वो तरक्की न आहे, तबाही आहे, बर्बादी आहे। वो थर जे फितरी हुसन जी भी बर्बादी आहे, थर में जेके रहंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जी बि जेको आहे सो बर्बादी आहे। इन करे हिन मां तरक्की न थींदी, थर जा माण्हू जेके आहिनि उहे बेदख़ल थींदा। बच्चा टोड़ थिया, मुंहिंजो पीउ मां विञाइजी आहिनि, कोयले वारे पैसा ॾेई अली केॾां करे छॾिया। ऐं पाण हिते पियो या रड़ी करियां पियो ऐं मूं जी केरु न ॿुधे थो न केरु करे थो। साईं कोई हक़ुक़ न ॾिनो वियो आहे। असांजो 500 खां 600 एकड़ ज़मीन उन्हनि ते कब्ज़ा कया विया आहिनि ऐं उन्हनि सां उहे चवनि था ना क़बूली आहिनि, जॾहिं उहे असांजो अबनि ॾाॾनि जो आहिनि, जंहिंजो रिकॉर्ड असां वटि अवेलेबल आहे। त पटे ॾियण खां पोइ जेके आहिनि उहे अवेलेबल थियनि जो असांजियूं शयूं आहिनि जेके असां आबाद कंदा आहियूं ऐं सभु शइ जेको आहे असांजे कंपनी कब्ज़ो करे वई आहे। अॼु बि उन ते फैनस लॻाए रहिया आहिनि, तार लॻाए रहिया आहिनि, एंग्रो जा नुमाइंदा। असां उहे ज़मीनूं न ॾिनियूं आहिनि, न ई एवार्ड आहिनि। रेवेन्यू डिपार्ट ऐं इंतिज़ामिया ऐं एंग्रो मिली करे उन ज़मीन ते कब्ज़ो करे रही आहे। सुन चवणो तूं मसइलनि जे हल लाइ जिदोजहद खे वधीक तेज़ कंदा। सुधीर राठौड़, सिंध टीवी न्यूज़, इस्लाम कोट।